मुझे नालो महविश मुगेरी बलोच मां डिसेबिलिटी कोटा में शहीद अब्दुल कादिर लेगर स्कूल जो रिसेंटली हाणे एलिमेंटरी स्कूल थियो आहे। ठीकु आहे, मां उन स्कूल जी टीचर आहियां। 2022 खां वठी करे मां स्कूल में पंहिंजी महिनत कई आहे, पंहिंजी महिनत सां हली आहियां। पहिरीं मोस्ट रेगुलर टीचर आहियां जेकी हिकिड़ी कैजुअल हॉलीडेज़ के बि कोन माने कंसीडर कंदी आहियां, पंहिंजी रेगुलर बेसिस में ईंदी आहियां। मूंसां रिसेंटली मामिलो इहो थियो त FA ऐं हेड इन्हनि ॿिन्हिनि मिली करे मूंखे हेरासमेंट कयो। पहिरियों हेरासमेंट इहो मुंहिंजी थोरो लेट अचण ते हिन हरूबना बि मुंहिंजी तमामु घणी डेली बेसिस में बेइज़ती कंदी हुई। मां हिनखे 100 दफ़ा इहो सम्झायो, आपा मुंहिंजी हालत ते तव्हां रहम खाओ, मां हिकिड़ी डिसेबल आहियां, रफ़िया ॾेथो। ऐं हिन सां जेके मिलियल आहे नाजिया बुगियो, उहा हुन सां मिलियल आहे। त ॿई मिली करे ऐं नाजिया बुगियो जेकी आहे उहा जेकी आहे न स्कूल जी अलॉट टू वर्क आहे ऐं हफ़्ते में हिकु दफ़ो ईंदी आहे ऐं सभिनि ॾींहंनि जूं साइनियूं कंदी आहे। जॾहिं असां लेट अचण ते असांजी एतिरी वॾी इंसल्ट थी कई वञे, असांखे एतिरो थो ॿुधायो वञे त तव्हां डिसेबल आहे त डिसेबल स्कूल में वञी पढ़ायो। ऐं नाजिया बुगियो इहा वाहिद उहा टीचर आहे स्कूल जी, खणी तव्हां हुतां जेका इंक्वायरिंग बि कयो त हफ़्ते में हिकु दफ़ो ईंदी आहे ऐं जेको आहे सो सभिनि ॾींहंनि जूं साइनियूं कंदी आहे। इहो पुछो ऑफिसरनि खां, इहा कहिड़ी डिसेबल आहे जेको मुंहिंजो नथो इंसाफ़ कयो वञे त हिन जो हिते केरु पुछंदो? बिल्कुलु मां इदारे खे धान ॾिनी, मां तालिब मोकल खे बि धान ॾिनी, मां इरशाद तुनिया खे बि धान ॾिनी, मां इशफाक दामरा खे बि ॾिनी, मां सभिनीनि इन्हनि तंज़ीमाननि खे धान ॾिनी हुई। कोई स्कूल में न आयो मुंहिंजो मैटर सॉल्व करण जे लाइ। ऐं इन विच में मुंहिंजूं मसइलो रहंदी, कॾहिं कॾहिं साइनियूं बि न वठंदी। एॾो न माईअ मूंखे तंग परेशान करे छॾियो हुयो। सिर्फ़ु इहो मूंसां हरूबना में चीट पई, एतिरे क़दुरु मूंखे ईअं चई त तूं डिसेबल आहे, तूं डिसेबल वञी स्कूल पढ़ाए। मां चयोमांसि इहो रफ़िया ॾेथो चयो मूंखे, त मां हुनखे चयमि त डिसेबल स्कूल पढ़ायां या एबल स्कूल पढ़ायां, इहो तव्हां मुंहिंजो डिसाइड नथा करे सघो। इहा मां हितां जी मूंखे अलाह नौकरी ॾिनी आहे, तव्हां मूंखे नौकरी न ॾिनी। जॾहिं रफ़िया ॾेथो पाण हिकिड़ी एशम हुई, FA हुई, जॾहिं पाण हिकिड़ी FA हुई, FA जी सीट ते रही करे 9:30 बजे छो ईंदी, छाजे लाइ ईंदी? हीअ कहिड़ी डिसेबल हुई ते? तालो मूंखे सभिनीनि खां ऑफिसरनि खां सेक्रेटरी साहब खां आहे, सभिनीनि जेको फरियाल तारपुर खां मुताबिक़ इहो आहे। महिरबानी करे हथ जोड़े करे मां इहो थी चवां मुंहिंजो इंसाफ़ कयो, न त मां कंहिंखे बि न बख़्शींदमि, न हिन दुनिया में न आख़िरत में। मूंसां एॾो ज़ुल्म थो कयो वञे। वरी गैर मर्द जेका पियान्स आहिनि उन्हनि खे चयो थो वञे गेट तव्हां हिनजी बंदि कयो, हिनखे त अलो न कयो स्कूल में। छो? मूंखे हिन जी ज़ाती नौकरी त मूंखे ॾिनल न आहे न, मूंखे ॾिनी आहे सरकार, मूंखे अलाह ॾिनी आहे। हिन जी ज़ाती नौकरी न आहे, इहो स्कूल जो ज़ाती मिल्कियत न आहे। जी त चंबे हणण जी कोशिश रफ़िया ॾेथो कई हुई विच ग्राउंड में। उन इहो हुयो त मूंसां तमामु घणी चीट पई हुई ऐं सॼे स्कूल खे मिसगाइडेड कयो अथई त तव्हां हिन सां न ॻाल्हायो। छो? मां हिन जो कहिड़ो गुनाह कयो आहे? पाण ही न्याणियुनि वारी न आहे, पाण ही बचनि वारी न आहे। ख़ुदा न ख़ासि इहा कंडीशन मखाफ़ात अमल आहे। जे इहा कंडीशन पंहिंजी न्याणियुनि सां थियसि, पोइ छा पंहिंजी न्याणी जो इहो इंसाफ़ कंदी? पंहिंजी न्याणी सां ईअं कंदी? ऐं विच में जॾहिं मां पेटल वारनि जो को इंसाफ़ ॾिठो न, ऑफिसरनि जी जॾहिं मां ॾिठो न, मां मजबूरन मां GM साहब ॾे वई आहियां। उतां जा माण्हू आया आहिनि जेके हितां ॻाल्हाए विया आहिनि, प्रॉब्लम बि सॉल्व करे विया आहिनि। हालांकि कसूर हुनजो, ॾोह हुनजो, तानो हुन हयो, तकलीफ़ हुन ॾिनी। वरी मां माफ़ी मां वती इन शइ जा बि विटनेस जेके आहिनि गस्ता वारा आहिनि। वरी माफ़ी वठण खां बाद बि वरी मां मस्टर रोल ते साइनियूं कयूं। वरी मंडे वारे ॾींहुं मां वई आहियां, ॾिसां थी मस्टर रोल ते साइनियुनि जी लीक ॾिनल आहे। इहो मां कते बर्दाश्त